मुझो नालो सदरुद्दीन शेख है। मुझो शाइराणो नालो है साह शेख। मां पॉलिटिकल साइंस में मास्टर्स कई आहे। मां पढ़ण खां वठी हिन वक़्त ताईं साइंस सियासत ऐं अदब सां प्यार कयो आहे ऐं उन्हनि जे लाइ जेके पाण पतोड़ींदो रहियो आहियां ऐं मुंहिंजूं सभु कोशिशूं इन जे लाइ आहिनि त इहे टई शोबा तरक़ी कनि ऐं असां साइंस में तरक़ी कयूं, दुनिया सां कुल्लो कुल्ले में मिलाए हलण जहिड़ा थियूं। इहो मुंहिंजे ख़्वाहिशनि में न आहे पर मुंहिंजे जिदोजहद में शामिल आहे। सदरुद्दीन शेख। Sadruddin Sheikh. So his name is Sadruddin Sheikh. He is a student of political science. He also teaches political science, and he really, one of his wishes is to be able to, go parallel with world standards in terms of research in science and technology, and be able to, uplift the standards of education here, especially in this domain.